मदीने वारनि इक़बाल खे मारे वियो खबर डॉक्टर साहब हाँ गाल खतरे का बाहर है असां हाणे बयान वठी सघूं था पेशेंट बेहोश है मां कुछ भी नथो चई सघां इहो तो ज़मींदार पाण ॿुधाईंदो छो तूं ते कोन हुएं छो ज़मींदार ते हमलो थी चुको हुयो मां बाद में आयो हुयुसि ठीकु आहे जेकी तव्हांजी सलाह चओ त अञा इक़बाल इंतज़ार कयो अब्बा शहर मां हमरा आयो उन चयो त इक़बाल अञा बेहोश आहे चाचा का बि ख़बर न आहे त कहिड़े टाइम होश अचेसि उन खां पोइ बि हलण जहिड़ो आहे अलाए न अब्बा मां त सोचियो मां जो मुंहुं नसीब थियसि पर इक़बाल जी का क़िस्मत ई अहिड़ी आहे मां छा थो करे सघां अब्बा चाचा चओ त अॼु राति इक़बाल जो इंतज़ारु कयूं इंतज़ारु अजायो आहे अब्बा हाणे उथो इंतज़ारु अजायो आहे हाणे रुगो मिटीअ खे मिटी सां ई मिलाइणो आहे मुंहिंजा अब्बा इंतज़ारु छा जो कयूं कंहिंजो इंतज़ारु कयो मुंहिंजा अब्बा चाचा इक़बाल खे अचण त ॾियो आहे आख़िर में चाचीअ जो मुंहुं त ॾिसे हा इक़बाल न अची सघंदो पुट न अची सघंदो देरि न थो अल्लाह अल्लाह बेचारी मरियम भी वही मोकिलाए बस पुटनि जो दर्द छा थींदो आहे इहो त हिकु माउ ई ॼाणे सघे अम्मा छा थियो मासी मरियम खे अम्मा पुट जे मौत जो ॿुधी बेचारीअ जी दिलि परुण थी वई असली सट ई न सही सघी दिल पुरज़ा पुरज़ा थी बस अम्मा अम्मा मां वलूअ सां शादी न कंदसि अम्मा सब्र करे वे तुंहिंजे भाउनि खे केरु सम्झाईंदो अम्मा अम्मा मां तोखे ॿुधाए थी छॾियां जेकॾहिं न अदा वारा ज़ोरीअ मुंहिंजी शादी वलूअ सां कराईंदा त मां ज़हर पी पाण खे मारे छॾींदसि अम्मा मां सदको वञे छो थी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे पई अम्मा ॾुखी सुखी उमिरि वेंदी गुज़री इहो साह जो फुड़ो ई त आहे
निकरण ते पए थो त देरी कोन थी लॻे पई। मरियम ऐं मां कल्हो को ॾींहुं हुआ हिक ॿिए सां गॾु गुॾे रांदि खेॾंदा हुआसीं। वेचारी अलाह खे प्यारी थी वई। अम्मा छा बि थी पवे पर मां वलूअ सां शादी कान कंदसि। सौ पी छॾींदोसांइ जे आईंदा अहिड़ी ॻाल्हि ज़बान ते आंदी अथई। भले मूंखे मारे छॾियो अदा पर मां वलूअ सां शादी कान कंदसि। बस इहे कया न पूरो। अरे छॾ इहो छा आहे? छो मूं वटि आलम छो छितो थियो आहे? छॾेसि अम्मा भले मूंखे मारे। अमा तूं परे थी त मां हिनखे पूरो कयां। पूरो अरे छा आहे? संभाल पाण खे। दिमाग़ ख़राब थो अथई। माण्हू थो किराए मथां छितो थी पियो कल खड़ी थसे। छितो मां थियो अञा तव्हां मूंखे छितो कयो आहे। अरे ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि बि कर। छितो थियो आहे ॻाल्हि कर। ये ते थी वलू न मां ॿियो मुड़ुस कंदसि। बस मां भेण सां इहे ॻाल्हाइबो आहे। ॻाल्हाइण जी तमीज़ सिखो। बाक़ी भेण वटे ॿाहिरि न ॻाल्हि ॾियणी हाणे। अदा कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं आईंदा अहिड़ी ॻाल्हि ज़बान ते आंदई न त कारतूसी हिकिड़ो ठोकींदोमांसि। डर हाणे डर। मोतबर थी वियो। भेण खे कारतूस हण दे। अबा दुश्मन थिया पर हाणे त पंहिंजे औलाद मां बि ख़ौफ़ थी पियो आहे। अबा ख़ौफ़ छा जो? छा जो ख़ौफ़? समझाए छॾ अधीअ खे। जेको फ़ैसिलो थियणो हो न थी वियो। वधीक ट्रेक न कयो। हल दादा समझाए छॾीसि। न हाणे मां चवां थी दिल ते पत्थर रखी छॾ। आहे त ज़िंदगी तुंहिंजी पर गुज़ारणी थी हिननि भाउनि जे चवण मुताबिक़। बस इहा ख़बर हुजे हा त अक जी सुती हुई। हाणे मां त सोचियो हो त इहे जवान थी विया त हिननि कोंघनि जे आसरे तां ज़िंदगी चङी थींदी। पर हे त मौत बणिजी मथां बीठा। मौत केर ख़बर कमदार इकबाल जे घर में मौत बाबा न साईं मौत त हिन ॻोठ में ई देरो जमाए छॾियो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ ही घर कमदार मां बि इहो ई थो चाहियां त हिन ॻोठ में कुतनि जी रूड़नि खां सवाइ कंहिंजो बि आवाज़ न ॿुधो। तमामु जल्द हिन ॻोठ में कुतनि ऐं गिदड़नि जी ऊनाइनि खां सवाइ माण्हूअ जो भुणको ई ॿुधण में न ईंदव। भला इहा ख़बर पई त इकबाल कंहिंजा नाला लिखाया। बाबा न साईं कल्हो की ख़बर इहा आई त इकबाल बेहोश हो। बाक़ी अॼो की ख़बर नाहे त होश आयुसि अलाए बेहोशी में दम ॾिनई। कमदार इकबाल जो समूरो खानदान तबाह। बाक़ी ख़बर नाहे त कॾहिं इन्हनि में लापारो। बाबा न साईं जीअं इकबाल वापसि आयो त मींहं वारनि में थ्रेशर विझी छॾींदो। मां बि इहो ई चाहियां थो त कुतिर पवणु घुरिजे। बाक़ी हिकु अधु मट भञण मां कहिड़ो फ़ाइदो पवंदो? बाबा न साईं मुल्क ॿरी उठियो आहे ॿरी। कुतिर सभिनी में पवंदी ज़रूर पवंदी पर तव्हां खान जो बंदोबस्त कयो। अॼु वञा थो शम्स सां पाणी कराइण। कीअं नथो खान जो ठिकाणो ॿुधाए। बाबर साईं तो हलो शहर त ॾिसूं शम्स छा थो ॿोले।
अवां जे मथां कंहिंखे फायर कया? सिर्फ शेर अकेले शेर लाइ ऐं अवां कुझु करे न सघिया? थी सघे थो ॿिया बि हुजनि। बाबा जे ख़्यालनि में अचां पियो त ओचितो मूं मथां फायर थियो। मूं ॾिठो त अकेलो शेर हुयो। ओके, ॾिसो था शेर लाइ। रमो ॻोठ जो बि हाल वाल ख़ैर हो न? हाँ जमींदार, ॻोठ ॾे सभु ख़ैर लॻो पियो आहे। रमो रमो मुरेज़ रमो हा जी जमींदार। छा कर जमींदार वो चाची अम्मा छा थियो मूंखे रमो? जमींदार वो तव्हांजी मौत जो सदमो बर्दाश्त न करे सघी। मुंहिंजो मौत? हाँ जमींदार, ख़बर न आहे के तव्हांजे मौत जी पूरी ख़बर भुलाए छॾी। खुदाया जमींदार डॉक्टर चयो था अञा 2 ॾींहं सब बिस्तरे ते सुतो पियो जा बनी। डॉक्टर कीअं चयो न त आराम पिया न रमो पर आराम जो वक़्तु हुयो रमो। पाणी खे साफ़ बराबरि करिणो आहे। जमींदार पर तव्हांजी तबियत ख़राब आहे जमींदार। बस रमो पोइ तबियत ख़राब जमींदार कुझु तूं अच तेको मां जवाब कोन्हे का पर जमींदार अच रमो। चाची जो ॾाढो दुख थियो बाबा। इन खां वधीक ॿियो कहिड़ो रोअण थींदो बाबा, जो हिकु बार ते पंहिंजी मां जो मुंहुं बि नसीब न थियो। इहो ई त दुख आहे न चाचा। चाचा इन खां त वधीक मूंखे इहो दुख आहे जो वक़्त ते न पहुची सघियासीं। असांजे पहुचण खां अॻु वारनि वार करे विधो। चाचा मूंखे कसम आहे दोस्तीअ जो, मींहं वारनि जो जीअण हराम करे छॾींदुसि। जीअं मींहं वारनि जा लाछ न किरियासीं लेकिन त असां दोस्ती हक़ ई अदा न कयोसीं। चाचा सिर्फ़ असांजे दोस्त खे हिते पहुचण ॾियो, बाक़ी मींहं वारनि जो खून सैलाब वांगुरु घिटियुनि में न वहाइनि त मुंहिंजो नालो बिखान न आहे चाचा। चाची भला हाणे जेकी तव्हांजी सलाह। अबा हाणे ॻोठ हलणु घुरिजे। हाँ चाची, ख़बर न आहे ॻोठ में बि अलाए छा वहियो वापिरियो हूंदो। गऊं अबा चङो चाची।
भागिए भागो भागिए अम्मा मुझे दीजल मां सॼी उम्र शफ़क़त ॾिनई प्यार ॾिनई कॾहिं इहो अहसासु थियण बि कोन ॾिनई त मां को वॾो थी वियो आहियां पर अॼु अचानक मूंखे अहिड़े वाट ते बीहारे छॾी जो सभु ॿार मुंहिंजे कुल्हनि ते अची विया मूंखे यथी करे छॾी अम्मा तूं त न छॾी आहे मुंहिंजी मां तूं त न छॾी आहे मां तुझे कबर जी मिट्टीअ जो कसम खणी थो चवां जेका अञा सुकी बि नाहे त तुंहिंजी मिट्टी सुकण खां अॻु मां पंहिंजे दुश्मननि सां हिकु हिकु ॾुख ऐं सदमे जो हिसाब वठंदुसि न त मुझे लाइ मुझे घर जो पानी पीअण हराम आहे हराम आहे Cirilla! भज Cirilla, भज! भज! राज धरती विछी पई अथई ॾिसां त तहफ़ुज़ लाइ केतिरो थो भॼी तूं धरतीअ जे जंहिं बि कुंड ते पहुचंदे तोखे इकबाल बहुत तबाख़ुर नज़र ईंदो भज! भज Cirilla, भज! भज!
करण जी खबर पई पुलिस खां त भॼी वियो। पुलिस खां त भॼी वियो पर इकबाल खां केतिरो लिकंदो इन को बहितर न हुयो त पुलिस खे हथड़ी छॾे।